अक्सर ज़मीन पार्टी के अगवान मुस्तफ़ा कमल चयो आहे त सिंध जी आवाम खे सलाम पेश कयां थो जिन असांखे दिलनि में जाम ॾिनियूं। सिंध जे माण्हुनि जा मुहाजिरनि ते एहसान आहिनि जेके कॾहिं बि विसारे नथा सघनि। सखर में साफ़नि सां ॻाल्हाईंदे मुस्तफ़ा कमल चयो त हिन ऐं हुनजे ख़ानदान सिंध धरती जी मिटीअ में जनमु वरितो ऐं हिते ई दफ़न थींदा। हुन चयो त 2 ॾींहंनि जे तंज़ीमी दौरे ते निकिता आहियूं। असांजो कराची या हैदराबाद जी कंहिं पार्टी सां मुक़ाबिलो न आहे। असां हिकु वॾे इम्तिहान मां गुज़री रहिया आहियूं। मुस्तफ़ा कमल चयो त सिंध जूं हालतूं इंतहाई ख़राब आहिनि। माण्हू आपघात करे रहिया आहिनि। सिंध लाइ वॾी जदोजहद जी ज़रूरत आहे। पखे में शहरी यूसी खैरपुर जूसो जे चेयरमैन रजबली खची ख़िलाफ़ शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। शहरनि पसवा तंज़ीम जे अॻवान ज़ाहिद हुसैन ख़ुश्क राणो भाई ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे चयो त चेयरमैन बासर हुजण करे हर महीने लखें रुपयनि जी करप्शन करे रहियो आहे। खेसि नेब एंटी करप्शन तरफ़ां को बि पुछाणो नथो कयो वञे। नई खेसि कॾहिं ऑडिट डिस्ट्रिक्ट लोकल फंड पारां को चेक एंड बैलेंस रखियो थो वञे। शहरनि दाहींदे चयो त शहर में केतिरो अर्सो गुज़रण बावजूदि के बि अवामी भलाई लाइ कम न आहिनि कराया विया, जंहिं करे शहर जी हालत ख़राब थियण लॻी आहे। शहरनि मूजिबि चेयरमैन रोडनि रस्तनि जी सफ़ाई सुथराई ऐं अर्थवर्क जे मद में लखें रुपयनि जी करप्शन कई आहे। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज सकरन जे प्रिंसिपल मोहम्मद ख़ान किरियो पारां सकरन जे कॉलेज में तालीमी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ 5 बहितरीन उस्तादनि खे मञता अवार्ड लाइ शानदार तक़रीब कोठाई वई। तक़रीब जी कंपनी जा फर्ज़ सैयद मंजूर अली शाह ऐं कामरान अली बलूच अदा कया। इन मौक़े ते सिंध मां बहितरीन कारकर्दगी रखंदड़ केतिरनि उस्तादनि खे अवार्ड ॾिना विया। उस्तादनि खां सवाइ जिन शख़्सियतुनि खे अवार्ड ॾिना उन्हनि में सकरन प्रेस क्लब जो सदर मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, काज़ी जावेद सनाई, वली मोहम्मद भट्टी, मसूद अहमद उमरानी ऐं रज़ा मोहम्मद सियाद शामिल हुआ। तक़रीब में सकरन जे उस्तादनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतुनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। लालू रैंक में तुनिया ऐं शीदी बिरादरी जे माण्हुनि विच में जाइ जे तकरार तां झड़ो थी पियो, जंहिंमें शीदी बिरादरी जा 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। शीदी ऐं तुनिया बिरादरी माण्हुनि में 1 साल खां जॻह जे मामले तां तकरार हलंदड़ आहे, जंहिं वरी करो खयो आहे ऐं तुनिया बिरादरी माण्हुनि जे हथियारनि जे ज़ोर ते शीदियुनि जे घर मथां हलान करे ॾिनी, जंहिं दौरान ॿिन्ही धुरियुनि में सख़्तु छिकताण पैदा थी। डंडा ऐं लठियूं लॻण सबबि शीदी बिरादरी जा 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन में हिकु पीरसन गुलशेर शीदी धक लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वार जे तारके इस्पताल नियो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।